अच बा अच ॾाढो माना ख़ुशि थींदो त मां सऊदी थो वञा न। मूंखे राति जो 11 बजे मैसेज, इरफान मां बि सऊदी थो अचां। हा बा अच तूं हिते घोट थी, तोखे 3 मायूं हिते इंतज़ार में वेठा आहिनि, तोखे परणाईंदा। इहो मोड़ ॿधियूं अचिजांइ। बाक़ी इहो मुंहिंजो ॻाल्हि यादि रखिजांइ, हिते अचे थो जेके इहे 2-3 घंटा जहाज़नि जा सफ़र आहिनि, बसि मज़ो तुंहिंजो इहो आहे। मज़ो हिते वठिजांइ, इहे जेके 2-3 घंटा जहाज़ जा झूठा थी, बाक़ी तुंहिंजो कीड़ो मरंदो, तूं हिते अचु। इहो जेको असांखे बि शौक़ु हुयो न, मथे में हिते खुजली वेठल हुयो, उहो पूरो थियो। तूं अचु हिते, तोखां मूं अॻु में 2-3 जेके आया आहिनि हिते, उन्हनि खां पुछा कर हाणे यारनि जी ॻुई हीअं टेड़ी पई थी। हां अचु अचु, तूं इहे जेके ॻोठ में इहो भिंडी बसर जो वापारु कंदो आहे न, 200-300 कमाए उते गुज़ारो करे हा ज़ालिम। न सही पास कढाए, मां अचांइ थो सऊदी। मां थेलो खण, हा अचु अचु, हिते बुसरी तयारु पिया आहिनि, अलाह भला ई कंदो। पोइ न चइजांइ त हाणे मां हिते रिढनि में फासी वियुसि। हिते अथी इहे ई रिढ जा उठ वॾा। बाक़ी हिन वीडियो खे हिते घुदड़ी ॾियो त सभिनी जी महिरबानी थींदी बाबा।